जुंगशाही मां अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। सिंध जी सकाफ़ती रांद मल मलाखड़े जी रिवायत बरक़रार रखंदे हिन साल बि सावणी बरसातुनि खां पोइ कोहिस्तान जी पथरीली सरज़मीन जुंगशाही प्रेस क्लब सथ पारां मलाखड़ो हाई स्कूल जे ग्राउंड में जारी रहियो, जिते ज़िले ठटे ऐं नवाबशाह जी मशहूर पहलवाननि शानदार मुक़ाबला करे ॾेखारिया। पहिरियों राउंड ज़िले ठटे जे गुलाम नबी शीदी ऐं नवाबशाह जे सैयद इरफान बुखारी विच में थियो। अॻी मल में सैयद इरफान शाह गुलाम नबी शीदी खे घुमायो ऐं डेरी करे छॾियो, जॾहिं त पोइ मल में बि इरफान शाह संदरो ॾेई गुलाम नबी खे गश करे छॾियो। ॿिए मुक़ाबले में गुलाम नबी शीदी सां पलांद लाइ पहलवान इनायत ख़ासकेली आयो। संदरो छिकण खां पोइ अॻे मल में इनायत ख़ासकेली इरफान शाह खे डसे छॾियो, पर पोइ मल में इरफान शाह ॿीहर पंहिंजी महारत ॾेखारी ऐं इनायत ख़ासकेली खे हणी मैदान मारे वरितो। टीं जोड़ी में सजाद राहुकड़ो ऐं रहमान बलोच आमो साम्हूं थिया। अॻी मल में सजाद राहुकड़ो वारी किरी मुक़ाबिलो खटियो, जॾहिं त ॿी मल में रहमान बलोच शानदार मुक़ाबिलो ॾेई वाह वाह करे छॾी।